अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ खणी आया आहियूं। यूसी बेगन जरवार में पीपी उम्मीदवारनि जो वर्क तेज़। पीपी उम्मीदवार जीअं भुट्टो जरवार पहुता ज़बरदस्त आजियां कई वई। जिए भुट्टो जिए वारी जे नारनि सां ज़बरदस्त। पीपी उम्मीदवारनि जे मुखालिफ़ उम्मीदवार नून नबी जरवार जे ॻोठ मिठो जरवार में पीपी उम्मीदवारनि जी आजियां ज़बरदस्त कई वई। यूसी बेगन जरवार जे ॻोठ मिठो जरवार में मुख़्तलिफ़ कारननि गॾिजाणनि में ॻोठाणनि पीपी उम्मीदवारनि खे अजरकूं पारां ज़बरदस्त डेटा पेश ॻोठ मिठो जरवार जे इंतहाई मोज़ शख़्सियत रईस हाशिम खान जरवार ऐं रईस हादी खान जरवार ईंदड़ महिमाननि खे अजरकूं पारां भरपूर हिमायत जो ऐलान पिणु कयो। ॻोठ जे मुअज़्ज़िन रईस हाशिम खान जरवार रईस हादी खान जरवार सां गॾु ॿियनि ॻोठाणनि पिणु महिमान खे अजरकूं पारायूं ऐं हिमायत जो ऐलान पिणु कयो। अबुनी ज़िले काउंसिल चेयरमैन मखदूम मियां वलारी ॻोठ मिठो जरवार में मुख़्तलिफ़ कारन गॾिजाणनि खे ख़िताब कंदे चयो त यूसी बेगन जरवार में असां हमेशह हिन ॻोठ वासियुनि जी असांजे अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं आईंदा कंदे रहंदासीं। मखदूम अली मोहम्मद वलारी चयो त हितां जे बिरादरनि हमेशह असांखे साथ ॾिनो आहे, असांखे वोट ॾेई कामयाबु कयो आहे ऐं असां पिणु हितां जे बिरादरनि खे दुख सुख में कोन छॾियो आहे ऐं तरक़ियाती कमु कराया आहिनि। मखदूम मियां अली मोहम्मद वलारी चयो त मुखालिफ़ जेकी ज़बान इस्तेमालु करे रहिया आहिनि इहा असांखे नथी सुहे। असां अहिड़ी ज़बान इस्तेमालु न कंदासीं छो त इलेक्शन अचणी वञणी आहे, असांखे वरी बि हिते रहणो आहे, दुख सुख में गॾु रहणो आहे। उन करे अहिड़ा लफ़्ज़ न ॻाल्हाया वञनि जंहिंसां कंहिंजी दिलि आज़ारी थिए। उन मौक़े ते ज़िले काउंसिल सीट जे उम्मीदवार मखदूम मियां महरूफ़ अली वलारी चयो त असां यूसी बेगन जरवार समेत पूरे ज़िले जी ख़िदमत कई आहे ऐं इंशाअल्लाह ईंदड़ भेरे कामयाबु थी करे उन खां वधीक ख़िदमत कंदासीं। मखदूम मियां महरूफ़ वलारी चयो त 24 जुलाई ते हितां जो अवाम असांखे वोट ॾेई कामयाबु कंदो ऐं मुखालिफ़ खे शिकस्त नसीब थींदी। उन मौक़े ते हादी खान जरवार, रईस हाशिम खान जरवार, रईस मोहम्मद कासिम खान जरवार, अॻूणो यूसी बेगन जरवार जो चेयरमैन हाजी अब्दुल हफ़ीज़ जरवार, अॻूणो काउंसलर अब्दुल रज़ाक जरवार, अब्दुल रज़ाक उमरानी, अब्दुल गफ़ार मलक ऐं अॻूणो वाइस चेयरमैन ऐं मौजूदा वाइस चेयरमैन जो उम्मीदवार नूर अहमद थेबो, यूसी बेगन जरवार जो चेयरमैन जो उम्मीदवार शादमान जरवार ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। हिन ब्रेकिंग न्यूज़ सां गॾु असांखे इजाज़त ॾींदा अलाह निगहबान।